नाज़रीन अमन के अहम ख़बर ॾींदा हलूं त लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून जे अॻवान ख्वाजा आसिफ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। लाहौर हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग ऐं आमदनी खां वधीक असासा केस में ख्वाजा आसिफ जी ज़मानत मंज़ूर कई। जस्टिस आलिया नीलम ऐं जस्टिस शहबाज रिज़वी ते ॿधल बेंच ख्वाजा आसिफ जी ज़मानत मंज़ूर कई। वाज़ेह रहे त ख्वाजा आसिफ खे 29 डिसंबर 2020 ते गिरफ़्तार कयो वियो हुयो। ख्वाजा आसिफ तरफ़ां 27 मार्च ते ज़मानत लाइ दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट में दाख़िल कई वई। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून जे अॻवान ख्वाजा आसिफ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। लाहौर हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग ऐं आमदनी खां वधीक असासा केस में ख्वाजा आसिफ जी ज़मानत मंज़ूर कई। जस्टिस आलिया नीलम ऐं जस्टिस शहबाज रिज़वी ते ॿधल बेंच ख्वाजा आसिफ जी ज़मानत मंज़ूर कई। वाज़ेह रहे त ख्वाजा आसिफ खे 29 डिसंबर 2020 ते गिरफ़्तार कयो वियो हुयो। ख्वाजा आसिफ तरफ़ां 27 मार्च ते ज़मानत लाइ दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट में दाख़िल कई वई।